बरकते रमजान, बरकते रमजान। अल्लाह जा एहसान जेह दिनो रमजान, अल्लाह जा एहसान जेह दिनो रमजान। बरकते रमजान, बरकते रमजान। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إذا السماء انفطرت وإذا الكواكب انتثرت وإذا البحار فجرت وإذا القبور بعثرت علمت نفس ما قدمت وأخرت. يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك. إذا السماء انفطرت وإذا الكواكب انتثرت وإذا البحار فجرت وإذا القبور بعثرت علمت نفس ما قدمت وأخرت. يا أيها الإنسان يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم يا بربك الكريم الذي
خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك كلا بل تكذبون بالدين وإن عليكم لحافظين كلا بل تكذبون بالدين وإن عليكم لحافظين كراما كاتبين كراما كاتبين يعلمون ما تفعلون وإن عليكم لحافظين كراما كاتبين يعلمون ما تفعلون وإن عليكم لحافظين كراما كاتبين يعلمون ما تفعلون صدق الله العظيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शुरू अल्लाह जे नाले सां हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो मेहरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे तमाम मूंखे ॾिसंदड़ नाज़रीन खे हिते मौजूद तमाम हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ख़ूबसूरत ट्रांसमिशन जो आगाज़ अल्हम्दुलिल्लाह नाज़रीन थी चुको आहे जंहिं आवाज़ सां तिलावती कुरान पाक सां ट्रांसमिशन जो आगाज़ थियो उनमें आवाज़ हो जनाब कारी हाफ़िज़ सुहेल मारफ़ी साहब जो जिन ॾाढी ख़ूबसूरत तिलावती कुरान पाक असांजे साम्हूं रखी असां सां गॾु अॼोकी ट्रांसमिशन में दीन जी रोशनी में पंहिंजा लफ़्ज़ रखण जे लाइ सगत तशरीफ़ फ़रमा आहिनि मौलाना अब्दुल रकीब मेखो साहब आहिनि जेके सगत तशरीफ़ फ़रमा आहिनि उन सां गॾोगॾु ट्रांसमिशन जा ख़ुसूसी महिमान सगत तशरीफ़ रखनि था जनाब पाण हिकु सोशल एक्टिविस्ट आहिनि पाण जो तालुक़ जमीला फाउंडेशन सां आहे जनाब डॉक्टर इदरीस आरई साहब आहिनि ऐं पाण पंहिंजी फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि ऐं सगत तशरीफ़ रखनि था अॼोकी ट्रांसमिशन में गॾोगॾु असां सां गॾु ट्रांसमिशन में नातख़्वान जो बि साथ आहे असां सां गॾु हिन तरफ़ जनाब नईम रज़ा हैदर साहब नातख़्वा तशरीफ़ फ़रमा आहिनि हिन तरफ़ असां सां गॾु कुर्बान अली चांडियो हुसैनी साहब आहिनि जेके सगत तशरीफ़ फ़रमा आहिनि अॼोकी ट्रांसमिशन में गॾोगॾु असां गॾु नसरुल्लाह हुसैनी साहब आहिनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि नसरुल्लाह हुसैन साहब माफ़ कजो असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि अॼु ट्रांसमिशन खे हिकु ख़ूबसूरत रंग ॾियण जे लाइ ॾाढी ख़ूबसूरत ट्रांसमिशन हमेशह असां कोशिशि कंदा आहियूं तव्हांजे लाइ पेश कयूं
अॼु ट्रांसमिशन खे हिकु ॿियो रंग ॾियण जे लाइ ऐं बेशक त उहो रंग ॾाढो ख़ूबसूरत हूंदो, असां सां गॾु हिकु कवाल ग्रुप असां सां गॾु जुड़ियो आहे। एहसान अली असलम साहब जेके आहिनि, एहसान अली असलम साबरी साहब, उन्हनि जो कवाल ग्रुप आहे जेको अॼोकी ट्रांसमिशन में असां सां गॾु जुड़ियो आहे ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी जो पंहिंजो वक़्तु कढी असां ताईं आया ऐं कुझु ई देरि में हिननि जी ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ ऐं उन में नाज शरीफ़ ऐं उन में असां कवाली बि इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन में अॼोकी ट्रांसमिशन में शामिलु कंदासीं। तमामु महिमाननि जी महिरबानी पंहिंजो वक़्तु कढी असां ताईं पहुचण जे लाइ। गॾोगॾु ट्रांसमिशन में साथ स्पॉन्सर जो बि हूंदो आहे। हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे डालडा कुकिंग ऑयल ऐं बनास्पति। चवंदा आहिनि जहाँ मामता वहाँ डालडा, न बदिला ज़माना न बदिला डालडा। डालडा उहो कुकिंग ऑयल आहे जेको 80 सालनि खां असांजी मदर्स जे दिलि ते राज करे रहियो आहे, छो त न सिर्फ़ु डालडा तव्हांखे कुकिंग ऑयल ऐं बनास्पति जा लवाज़मात ॾींदो आहे बल्कि तव्हांजी हेल्थ जो बि ख़्यालु रखंदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे यंग्स फूड। यंग्स फूड जो जेको चिकन मेयोनीज़ स्प्रेड आहे, ही उहो चिकन मेयोनीज़ स्प्रेड आहे जेको असांजे ॿारनि जी पसंदि आहे ऐं हिन में ओरिजिनल चिकन जा जेके चंक्स आहिनि उहे इस्तेमालु कया विया आहिनि। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सनराइज फोर्टिफाइड आटा। ही उहो अटो आहे जंहिंजो इस्तेमालु असांजे घर जी जान हूंदो आहे ऐं असांजे सिहत जी ज़मानत हूंदो आहे। सनराइज चिक्की आटा, सनराइज फोर्टिफाइड आटा। असांखे स्पॉन्सर ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स उहे हिकु नालो आहे जेको पाकिस्तान में राज करे रहियो आहे। हिन जा जेके डिफरेंट प्रोजेक्ट्स आहिनि उहे बि असां वक़्तन फ़वक़्तन असां ॾिसंदा ई रहंदा आहियूं ऐं हिननि जी कस्टमर जेका सर्विस आहे उहा आला मयारी आहे। असां सां गॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे वाइटल टी, वाइटल पियो, ज़िंदगी जियो। ही उहो ब्रांड आहे जंहिंजी चांहि जा पाकिस्तान में हिकु ॾींहं में 5 करोड़ खां मज़ीद जेके कप आहिनि उहे कंज़्यूम थींदा आहिनि। इहा वाइटल टी जी कामयाबी जी सुञाणप आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे मलका मसाला। मलका मसाला उहे मसाला आहिनि जिन खे जी क्वीन ऑफ टेस्ट बि सॾियो वेंदो आहे। गॾोगॾु ही न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि यूरोप में, मिडल ईस्ट में, ऑस्ट्रेलिया में कामयाबी सां पंहिंजो मयार बरक़रार रखे रहिया आहिनि। ही उहे मसाला आहिनि जिन में को आम लूणु न बल्कि 100% हिमालयन जेको लूणु आहे उहो इस्तेमालु थियो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे क्विस आइसक्रीम सिरप ऐं क्विस जूसिस। ही उहे सिरप ऐं जूसिस आहिनि जेके असांजे ॿारनि जी बि पसंदि आहिनि ऐं असांजी कॾहिं कॾहिं इफ़्तारियुनि जी बि जान ठही वेंदा आहिनि। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे न्यू टाउन डेयरी। सुबह का आगाज़ न्यू टाउन डेयरी बटर के साथ। ही वो बटर आहे जेको न सिर्फ़ु तव्हांखे सिहत ॾींदो आहे बल्कि तव्हांखे टेस्ट बि ॾींदो आहे ऐं असांजे अक्सर घरनि में जेके ॿार भॼंदा आहिनि माननि खां, ही उहे बटर आहिनि, उहे टेस्टफुल बटर आहिनि जेके तव्हांजे ॿारनि खे बि अट्रैक्ट कंदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे रूह अफ़ज़ा मशरूबे मशरिक़। ही उहो मशरूब आहे जेको असां सभिनी जे अफ़्तारियुनि जे दस्तरख़ान ते हमेशह सजंदो आहे ऐं जेका असांखे डिहाइड्रेशन थी रही हूंदी आहे उहो रूह अफ़ज़ा मशरूबे मशरिक़ असांजे दस्तरख़ाननि में सजी उहा डिहाइड्रेशन बि दूरि करे रहियो हूंदो आहे ऐं टेस्ट बि ॾेई रहियो हूंदो आहे। इन्हनि तमामु स्पॉन्सर्स खां पोइ ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे कुझु लफ़्ज़ रखणु चाहियां थी। हमेशह चाहींदी आहियां त असां अहिड़ियुनि ट्रांसमिशन मां कुझु न कुझु ज़रूरु पिरायूं, कुझु न कुझु ज़रूरु सिखूं, कुझु न कुझु तव्हां ताईं ज़रूरु पहुचायूं। अॼु कुझु ॻाल्हियूं जेके मां तव्हां ताईं रखणु चाहियां थी, असांजे घरनि में हिकु नज़र रखणु चाहियां थी ऐं क़ुरान पाक जी रोशनी में जॾहिं मां ॾिसां थी त सूरह मुज़म्मिल में मूंखे नज़र अचे थो त क़ुरान जेको फ़रमायल आहे, जेको हुकुम ॾिनल आहे त क़ुरान पाक खे ठाहे पढ़ियो या ठहरी पढ़ियो। काफ़िनि जॻहियुनि ते ठाहे आहे, काफ़िनि जॻहियुनि ते ठहरी आहे। इन्हनि जॾहिं ख़ूबसूरत लफ़्ज़नि खे मां ॿुधां थी, मां पढ़ां थी, इन्हनि जो मफ़हूम सम्झण जी कोशिशि कयां थी ऐं पंहिंजे घरनि में ॾिसां थी, असांजे अॼोके घरनि में क़ुरान पाक उहा किताब आहे जेका असांजे हिदायत लाइ असांखे मिली आहे, पर असां उन किताब खे सिर्फ़ु ज़ियारत जे लाइ छॾे ॾिनो आहे। असांजे घरनि में क़ुरान पाक ॾाढो ख़ूबसूरती सां असां कोशिशि कंदा आहियूं, ॾाढो ख़ूबसूरत असांजो रहल हुजे, ॾाढो ख़ूबसूरत क़ुरान पाक हुजे, ॾाढो ख़ूबसूरत उनजो जेको कवर आहे उहो हुजे, पर इहे क़ुरान पाक असां ईअं सजाए किथे अलमारियुनि में बंदि करे छॾींदा आहियूं। असां पंहिंजी ज़िंदगियुनि में क़ुरान पाक खे, ज़िंदगी जी कंहिं बि शुरूआति में क़ुरान पाक खे असां जे ट्रांसमिशन में बि क़ुरान पाक जे लफ़्ज़नि सां असां ट्रांसमिशन स्टार्ट कई, हमेशह असां ज़िंदगी जे पंहिंजे हर शुरूआति में, हर लम्हे जी शुरूआति में क़ुरान पाक जो साथ रखंदा आहियूं। पर छा कॾहिं असां क़ुरान पाक खे सही ट्रांसलेशन सां, सही मफ़हूम सां पढ़ी सघिया आहियूं?
छा क़ुरान पाक खे असां पंहिंजे ॿारनि ताईं उहे पहुचाए सघिया आहियूं जंहिं मक़सद जे लाइ क़ुरान पाक असांखे मिलियो आहे। अॼु असां क़ुरान पाक खे सिर्फ़ु हिकु रीडिंग बुक असां रखी छॾियो आहे। असांखे ईअं लॻे थो त क़ुरान पाक खोलणो आहे। बेशक त उन जा बि सवाब आहिनि। मौलाना साहब मज़ीद उन जे बारे में ॿुधाईंदा। उन जे लाइ बि खोड़ सारा सवाब आहिनि। किथे मां पढ़ी रही हुअमि त उते लिखियलु हो त हर हर्फ़ खे पढ़ण जा 10 नेकियुनि जो सवाब आहे। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। पर सिर्फ़ु क़ुरान पाक असां पढ़ी ऐं बंदि करे रखूं, छा उन जो मफ़हूम, ही जेका किताब, वॾो नंढो बुज़ुर्ग, कामयाब नाकामयाब, जहिड़ो बि माण्हू हुजे, जंहिं तकलीफ़ में माण्हू हुजे, जंहिं स्टेज में माण्हू हुजे, क़ुरान पाक उहा मुक़दस किताब आहे जेका हर स्टेज जे माण्हू खे हिदायत ॾिए थी। हर वक़्त जे लाइ ही किताब नाज़िल कई वई आहे। पर छा असां उन किताब खे उहा पढ़ूं था? असां उन मुक़दस किताब खे उन किताब खे असां चुमे ते रखंदा आहियूं। असां उन किताब खे असां उन जी रिस्पेक्ट एतिरी कंदा आहियूं। पर छा उन मां असां कुझु पिरायो आहे? अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में उन्हनि लफ़्ज़नि जो साथ रखंदमि ऐं गॾोगॾु जी ब्रेक जो बि टाइम आहे ऐं असांजा खोड़ सारा नातख़्वा बि तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि जो आवाज़ बि शामिलु करिणो आहे। स्पेसिफिकली अॼोकी ट्रांसमिशन लाइ स्पेशली असांजा कवाल ग्रुप बि असां सां गॾु आहिनि। उन्हनि जो बि आवाज़ रखंदासीं। पर छो न हिकु ब्रेक वठिजे। नाज़रीन, बरकत रमज़ान में वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां। बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान। बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। मदीना सुनो, इल्तिजा खुदा के लिए करम हो मुझी पे हबीबे खुदा, खुदा के लिए हुजूर गुलशन उम्मीद अब तो खिल जाए, तुम्हारे दर का भिखारी हूँ, भीख मिल जाए जाए जाए। अल्लाह भी है रसूल का, वो जन्नत रसूल की, अल्लाह भी है रसूल का, वो जन्नती रसूल की। अल्लाह भी है रसूल का, वो जन्नत रसूल की, और दोज़ख में कैसे जाएगी ये उम्मत रसूल की। भर दो झोली
भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, ओ लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, ओ लौट कर मैं ना जाऊंगा खाली। हाँ अल्लाह भी है रसूल का जन्नत रसूल की, रसूल की तो ज़ख्म में कैसे जाएगी उम्मत रसूल की। भर दो झोली ताजदार मदीना, भर दो झोली। हाँ दुनिया की कोई चीज नहीं मेरे काम की, दुनिया की कोई चीज नहीं मेरे काम की। मैं भीख मांगता हूँ सैयदा के नाम की। भर दो झोली मेरी ताजदार मदीना, ओ जब तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा। जब तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा। झोली को मेरी तेरे सिवा कौन भरेगा। भर दो झोली मेरी ताजदारे मदीना भर दो झोली, सरकारे मदीना भर दो झोली, ताजदारे मदीना भर दो झोली, हम सब की 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 भर दो झोली। तुम्हारे आस्ताने से ज़माना क्या नहीं पाता, कोई भी डर से खाली मांगने वाला नहीं जाता। झोली मेरी ताजदार मदीना, तुम्हारे आस्तान से ज़माना क्या नहीं पाता। कोई भी दर से खाली मांगने वाला नहीं जाता। भर दो झोली मेरी ताजदार। अच्छा जी, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। कैसे? हाथ खाली यहाँ से अगर जाऊंगा, 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 तान देगा ज़माना किधर जाऊंगा, देगा ज़माना किधर जाऊंगा। मैं जिधर जाऊंगा तेरा कहलाऊंगा, मैं जिधर जाऊंगा तेरा कहलाऊंगा। वो भीख दोगे तो इस दर से घर जाऊंगा, मिलोगे तो इस दर से घर जाऊंगा। वरना ये कह के चौखट पे मर जाऊंगा। भर दो झोली मेरी ताजदार मदीना, भर दो झोली। ओ भीगी दोगे तो इस दर से घर जाऊंगा। वरना ये कह के चौखट पे मर जाऊंगा। भर दो झोली मेरी ताजदार मदीना, भर दो झोली ताजदार मदीना भर दो झोली। तुम ज़माने के मुख्तार हो या नबी, ज़माने मुख्तार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी। सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो। तुम गरीबों के गमखान हो या नबी। भर दो झोली मेरी ताजदार मदीना, भर दो झोली मेरी ताजदार। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली हो, लौट कर मेरा जाऊंगा खाली। कुछ नवासों का, कुछ नवासों का, कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो। वो दर पे आया हूँ बन के सवारी, कुछ नवासों का, ओ है सदका
आबरू दीने हाकी बजाली हो, आबरू दीने हकी बजाली हो, आबरू दीने हकी बजाली। वो मोहम्मद का प्यारा नवासा, ओ मोहम्मद का प्यारा नवासा, वो जिसने सजदे में गर्दन का डाली, ओ मोहम्मद का प्यारा नवासा, ओ जिसने सजदे में गर्दन का डाली। वो मोहम्मद का प्यारा प्यारा नवासा, वो मोहम्मद का सबसे प्यारा नवासा, वो मोहम्मद का प्यारा नवासा जिसने सजदे में गर्दन कटा ली। कैसे? पैदा हुए जो हक से शरीयत खरीद ली, पैदा हुए जो हक से शरीयत खरीद ली, जब हो गए जवाब तो इमामत खरीद ली, हो गए जवाब तो इमामत खरीद ली। मादर से खुल्क बाप से ताकत खरीद ली, मादर से खुल्क से बाप से ताकत खरीद ली। सजदे किराए हक में शहादत खरीद ली, सजदे किराए हक में शहादत खरीद ली। नाना के दो नवासों ने उम्मत खरीद ली। ओ मोहम्मद का प्यारा नवासा, ओ मोहम्मद का हक से पाई वो शान करीमी, मरहबा दोनों आलम के वाली हो, मरहबा दोनों आलम के वाली हो, मरहबा दो आलम के वाली। उसकी किस्मत का चमका सितारा, उसकी किस्मत का जवेदा सितारा, वो जिसमें नजरे करम तूने डाली, उसकी किस्मत का जवेदा सितारा, ओ जिसमें नजरे करम तुमने डाली, उसकी किस्मत का जवेदा सितारा, ओ जिसमें नजरे करम तुमने डाली। आशिक़े मुस्तफा की अज़ा में अल्लाह अल्लाह कितना असरता हो, अल्लाह अल्लाह कितना सरता हो, अल्लाह अल्लाह कितना सरता। आशिक़े मुस्तफा की अज़ा में अल्लाह अल्लाह कितना सरता। अर्श वाले भी सुनते थे जिनको, अर्श वाले भी सुनते थे जिनको, वो क्या ज़ाती यादाने बिलाली, अर्श वाले भी सुनते थे जिनको, वो क्या ज़ाती यादाने बिलाली। आज़ान दे गई हज़रत बिलाल की हस्ती, अज़ान दे गई हज़रत बिलाल की हस्ती। नमाज पढ़ गए दुनिया में करबला वाले, अर्श वाले भी सुनते थे जिनको, वो गाना दिया गाने बिलाली। हश्र में उनको देखेंगे जिस दम उम्मती कहेंगे खुशी से हो, मदीए कहेंगे खुशी से हो, मदीए कहेंगे खुशी से। आ रहे हैं वो देखो मोहम्मद, आ रहे हैं वो देखो मोहम्मद, वो जिनके कांधे पे कमली है गाली, आ रहे हैं वो देखो मोहम्मद, ओ जिनके कांधे पे कमली है काली। आ रहे हैं वो देखो मोहम्मद, ओ जिनके कांधे पे कमली है काली। आपका हसीन अशार अल्लाह इस नात के सदके में हम सबको मदीने की हाजिरी अता फरमाए। अभी काशपुर नमदाया रे नबी में जीते जी हो बुलावा सभी का हो जीते जी हो बुलावा सभी का, हो जीते जी बुलावा।
बरकत रमज़ान में तव्हां सभिनी खे भलीकार ख़ूबसूरत ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अॼु की ट्रांसमिशन बि ॾाढी ख़ूबसूरती सां हली रही आहे। ट्रांसमिशन खे मज़ीद ख़ूबसूरत बणाइण जे लाइ कुझु ॿिया नाला असां सां गॾु जुड़िया आहिनि। असां गॾु हिन तरफ़ जनाब ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक ऐं ॾाढा ख़ूबसूरत माशाल्लाह सना ख्वास सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब वकार उमर डांगराज साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। ऐं असां मुंहिंजे ख़्याल में पहिरीं छो न इन्हनि जी तरफ़ ई वञिजे, छो त हमेशह कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां प्लान कुझु पिया करे रहिया हूंदा आहियो, पर तव्हांजे लाइ शायदि कुझु डिसाइड कुझु ॿियो थियलु हूंदो आहे। अॼु मूंखे लॻे थो अॼु की ट्रांसमिशन बिल्कुलु ईअं ई आहे। असां थोरी देरि पहिरीं मौलाना साहब असां कुझु ॻाल्हाए रहियासीं त असां हे बि शामिलु करिणो आहे, हे बि अॼु पंहिंजे प्रोग्राम में नाज़रीन ताईं इहे ॻाल्हियूं बि पहुचाइणियूं आहिनि। पर शायदि रब जी रज़ा इहा आहे त छो न ज़िक्र ई छो न घणो पहुचे ऐं अॼु की ट्रांसमिशन में असांजे नाज़रीन ताईं जनाब वकार साहब की गुज़ारिश आहे त जनाब पंहिंजी आवाज़ रखनि ऐं उन खां पोइ कुझु लफ़्ज़ मौलाना साहब जा बि पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम वकार साहब। मुझो महबूब नबी सोहणो असरदार, मुझो महबूब नबी सोहणो असरदार, मुझो महबूब नबी सोहणो असरदार, मुझो महबूब नबी पाक उत्तम शाह उमम लोह कलम जय जा कसम पाण धणी व्यो अखणी तीनो जोहा सारो कुरान जय जी सिफत साणो असर शाह। मुझो महबूब नबी, मुझो महबूब नबी सोहणो असरदार, मुझो महबूब नबी सोहणो असरदार, मुझो महबूब नबी पाक जबी वादी बतहा जो मकी सादिको सरदारो अमी हुज्जत इसरारो यकी शाहिर कुरानो मुबी गुल बे मिसल चेहराए गुलना। मुझो महबूब नबी पाक जबी वादी बतहा जो मकी सादिको सरदारो अमी हुज्जत इसरारो यकी शाहिर कुरानो मुबी गुल बे मिसल चेहराए गुलना। तुख्म ए मिर्ज़ा ए हसनात फखर साइर कायनात मतन आशिक फलक्यात अजब जैजा कमालात जमालात खिसालात नवादात थियो पाणहु गिंजी नए अनवार। मुझो महबूब नबी, मुझो महबूब नबी सोहणो असरदार, मुझो महबूब नबी सोहणो असरदार। माही कुफर बिदअत बिथ्यो अनवार हिदायत व तरीक़त व शरीयत बिथी वियो बहर रहमत बे अचण जंहिं जो गनीम सो मिठो मीर मोहम्मद व मणियादार। माही कुफर बिदअत बिथ्यो अनवार हिदायत व तरीक़त व शरीयत बिथी वियो बहर रहमत बे अचण जंहिं जो गनीम सो मिठो मीर मोहम्मद व मणियादार। मुझ बे सरवर मखजून इल्म बहर उयून वतो गो हरो मखनून मंबा जो हर फनून हयासी न कलम नून थियो रौनक ही चमन सारो गुलजार। मुझो महबूब नबी, मुझो महबूब नबी, मुझो महबूब नबी सोहणो असरदार। बेजाए रूए सहर, बेजाए रूए सहर, बेजाए रूए सहर शम्सो कमर माह मुनव्वर व मगर हुस्न में सरदार सदर रहमत बारान अबर गुल बिटड़ा महकथी महका। बेजाए रूए सहर शम्सो कमर माह मुनव्वर व मगर हुस्न में सरदार सदर रहमत बारान अबर गुल बिटड़ा महकथी
तारीफ़ अंदर वर्क ख़त्म काम कलम चांड्या डिठम जंहिंखे लिखियम साहिब अशकार नज़म अब्दु मालिक पोबे उत्तम उन खां मथे सैयदी सरकार मुझो महबूब नबी सुहणो सुभानअल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ख़ूबसूरत लफ़्ज़ त हुआ पर ख़ूबसूरत अदायगी माशाल्लाह सां एॾी ख़ूबसूरती सां अक्सर जनाब खे तव्हां ॿुधियो हूंदो, पर अॼु लाइव ॿुधी वाक़ई में हिकु ॿियो ई हिकु रंग आहे जेको जनाब जो नज़र अची रहियो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी। जल्दी सां मौलाना साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी। प्रोग्राम जे आगाज़ में कुझु लफ़्ज़ मां रखिया हा असां जंहिं तरीक़े सां तिलावत क़ुरान पाक सां जीअं असां स्टार्ट कयूं पिया, असांजो हिकु तरीक़े क़ुरान जी रीडिंग जो तरीक़ो क़ुरान पाक जी उहो किथे तब्दील थींदो नज़र पियो अचे। उन खां पोइ असां जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि कयूं था, ॿारनि खे क़ुरान पढ़ाइण जी ॻाल्हि कयूं था, क़ुरान शरीफ़ सिखाइण जी ॻाल्हि कयूं था, उनजे तर्जुमे जी ॻाल्हि कयूं था, त ईअं लॻे थो को हिकु कोर्स ऑफ लाइफ आहे जेको असांखे बसि उहो कंप्लीट करिणो आहे ऐं बंदि करे रखिणो आहे। इन जे बाबति तव्हां छा असांजे नाज़रीन ताईं लफ़्ज़ रखंदो ऐं दीन जी रोशनी में तव्हांखे कीअं थो लॻे त हीअ अमल कीअं आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त मां अव्हां जो धरती टीवी पूरी टीम जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां भलारे माह मुक़द्दस में रमज़ान मुबारक में इन हिकु अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जो मूंखे मौक़ो फ़राहम कयो। महिरबानी। ऐं यकीनन हिन दौर में, हिन हालात में, हिन मुआशिरे में असांजी उम्मत मुहम्मदिया खे सम्झणु घुरिजे त क़ुरान अज़ीम आहे छा ऐं रब्बुल आलमीन मोकिलियो छा जे लाइ आहे। दरअसल हक़ीक़त ही आहे त रमज़ान शरीफ़ बि हले थो, अलाह साईं हिन भलारे महीने खे शहरुल क़ुरान बि सॾियो आहे, छो जो रमज़ान मुबारक जे महीने में लैलतुल क़द्र जी राति अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक किताब क़ुरान अज़ीम जो नुज़ूल फ़रमायो ऐं अल्लाह साईं फ़रमायो त शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। रब्बुल आलमीन कलाम मुक़द्दस क़ुरान अज़ीम में फ़रमायो त असां किताब मोकिलियो क़ुरान अज़ीम वाॾे हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा, जेको तव्हां ॾे निशानियूं खणी आयो क़ुरान अज़ीम। अल्लाह साईं फ़रमायो त वल फ़ुरक़ान, ऐं मां तव्हां ॾे उहो किताब मोकिलियो आहे जेको तव्हांखे फ़र्क़ु करे ॾेखारींदो त असांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, असांखे दुनियावी मामलात में कीअं हलणो आहे, असांखे सजदा कंहिंजा करणा आहिनि, असांखे अल्लामुल ग़ुयूब कंहिंखे मञिणो आहे, हाजत रवा कंहिंखे मञिणो आहे, ॾुखनि ऐं सुखनि में कंहिंखे सॾु करिणो आहे, उहो सबक़ु असांखे जेकॾहिं ॾींदो त क़ुरान अज़ीम ॾींदो। उहो इन जे लाइ त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब भलारे महबूब मुहम्मद रबीअ खे मोकिले करे नबूवत जा दरवाज़ा बंदि कया ऐं अल्लाह साईं ऐलान कयो त मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व ख़ातमन नबिय्यीन। रब्बुल आलमीन फ़रमायो त मुंहिंजे प्यारे मुहम्मद खां पोइ को बि नबी न ईंदो, को बि पैगम्बर न ईंदो, को बि रसूल न ईंदो। हा जेकॾहिं तव्हां मंझां कोई बि हिदायत अख़्तियार करणु चाहे थो त पोइ क़ुरान अज़ीम खे पंहिंजे जीअ में जायूं ॾे। जंहिं क़ुरान अज़ीम खे पंहिंजे जीअ में जाइ ॾिनी यकीनन उन दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी जो रस्तो अख़्तियार करे छॾियो। छो जो फ़रमायो त क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुं व किताबुम मुबीन। हाणे अल्लाह साईं क़ुरान अज़ीम खे असां सभिनीनि जे लाइ नूर बणायो आहे। हिन टीम ही हिकिड़ो सेटअप आहे, हिकिड़ो प्रोग्राम आहे हले थो, हिते लाइटिन जो इंतज़ाम बि आहे, कैमराउनि जो इंतज़ाम बि आहे, असां सभिनि जी हिकिड़ी पर्सनैलिटी बि आहे, सभु वेठा आहियूं ऐं लाइटियूं ॿरनि थियूं त असां सभु हिक ॿिए खे सुञाणियूं था। जेकॾहिं हीअ लाइटियूं इते ई बंदि थी वञनि त असांखे ख़बर कोन पवंदी त कहिड़ो मोहतरम, कहिड़ो साईं, कहिड़ी भेण कहिड़ी जॻह ते वेठी आहे, छो अंधेरो थी वेंदो। रब्बुल आलमीन थो फ़रमाए जॾहिं अव्हां जे सीने में क़ुरान अज़ीम वारो नूर चमकी पवंदो, अव्हांखे मां अल्लाह जी मारिफत मिली वेंदी, अव्हांखे मां रब करीम ताईं पहुचण जो रस्तो मिली वेंदो। ऐं रमज़ान शरीफ़ में भलारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़िंदगी गुज़री आहे, सहाबा इकराम फ़रमाइनि था त जॾहिं बि रमज़ान शरीफ़ वेझो ईंदो हो त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु वज़ाइफ़ खे छॾे करे घणे खां घणो क़ुरान अज़ीम पढ़ंदा हुआ ऐं घणे खां घणो क़ुरान अज़ीम पढ़ण जी सहाबा इकराम खे तलक़ीद कंदा हुआ, फ़रमाईंदा हुआ त घणे खां घणो तव्हां क़ुरान अज़ीम पढ़ो, छो जो हे शहरुल क़ुरान आहे। रमज़ान शरीफ़ में क़ुरान अज़ीम नाज़िल ऐं असांखे खपे हिन मुआशिरे में जेके असांजा दोस्त, जेके असांजा भाइर, जेके असांजूं अमड़ियूं भेनर नियाणियूं
जेके क़ुरान अज़ीम नाहिनि पढ़ी सघियूं, मां अव्हां जे हिन प्रोग्राम जे तवसुस सां उन्हनि खे अर्ज़ु कंदुमि त हू घणे खां घणो क़ुरान अज़ीम पढ़नि। ऐं हक़ीक़त हीअ आहे त असांखे अहिड़ा इतलाहात बि मिलंदा आहिनि कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में त कलमे पढ़ण वारा मुस्लमान असांजा भाइर ऐं असांजूं अमड़ियूं भेनर नियाणियूं नाज़रा क़ुरान अज़ीम पढ़ण खां बि महरूम रहिजी वियूं आहिनि। ऐं मुंहिंजे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं ज़िंदगीअ में नाज़रा बि क़ुरान अज़ीम न पढ़ियो, इमामुल अंबिया फरमायो त महशर जे मैदान में हू क़ब्र मां अंधो थी उतारियो वेंदो। सो इन जे लाइ असांखे खपे, मुस्लमान आहियूं त असां जेतिरो थी सघे घणे खां घणो क़ुरान अज़ीम पढ़ूं ऐं रुगो लफ़्ज़ी न पढ़ूं असां क़ुरान अज़ीम, त असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। हाणे असां इहो पढ़ियो त सयूं, इन जी माना छा आहे, इन जो मतिलबु छा आहे? अल्लाह साईं क़ुरान अज़ीम जो नाज़िल कयो आहे, इन्हनि जुमलनि मां इन्हनि लफ़्ज़नि मां असांखे सबक़ कहिड़ो थो मिले? इन शइ जे लाइ असांखे क़ुरान अज़ीम माना ऐं मफ़हूम सां सम्झणो पवंदो। जे पाण खे सम्झणु नथो अचे, असां जहिड़ी बि अक़ीदत रखूं था, जंहिं बि तबिके सां तालुक़ रखूं था पिया, त जेकॾहिं देवबंदी आहियूं त असांजे कुतुबुल अक़दाब हज़रत साईं सैयद ताज महमूद अमरोटी रहमहुल्लाह अलैह, वॾो उन्हनि जो तफ़सीर लिखियलु आहे, वॾो उन्हनि जो आसान माना में क़ुरान अज़ीम लिखियलु आहे। जेकॾहिं दुनिया पढ़े त असां जेको आहे सो उनखे आसानीअ सां सम्झी सघूं था त क़ुरान अज़ीम असांखे सबक़ कहिड़ो थो ॾिए पियो। ऐं अचां मां उन ॻाल्हि ते, जेकॾहिं असां नथा पढ़ूं, जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे क़ुरान अज़ीम खां दूरि था कयूं, नतीजो इहो निकिरंदो। सोलो मिसाल थो ॾियां सम्झण जे लाइ, नाज़रीन जे लाइ बि ऐं हाज़रीन जे लाइ बि, नतीजो इहो निकिरंदो जेकॾहिं असां क़ुरान अज़ीम खे न सम्झंदासीं। अवां कुझु ॾींहं पहिरियां ॾिठो, लाहौर में हिकु नियाणीअ जे लिबास ते जुमला लिखियलु हा, उन ते कुझु अखर लिखियलु हा जेके मुशाबहत थियनि पिया क़ुरान अज़ीम सां। उते अहिड़ो तबिको हिकिड़ो उथी पियो जीअं उन नियाणी ते एतिरो तशद्दुद कयो जो उहा वीचारी ज़ख़्मनि में चूर चूर बणिजी वई। इहा सिर्फ़ु इन शइ जी कमी आहे जो असां पंहिंजी औलाद खे, असां पंहिंजे मुआशिरे खे क़ुरान अज़ीम खां दूरि था कयूं। ज़रूरु आहे असां दुनिया जी ज़िंदगीअ जे लाइ दुनिया जूं डिग्रियूं बि हासिलु कयूं, इंजीनियरिंग बि कयूं, डॉक्टर बि बणिजूं, दुनिया जी भली मंज़िल माणियूं, पर असां पंहिंजी औलाद खे ऐं पंहिंजे घर खे क़ुरान अज़ीम सां जोड़ियूं। यकीनन क़ुरान अज़ीम ई आहे जेको असांखे अल्लाह साईं ताईं पहुचाए थो, क़ुरान अज़ीम ई आहे जेको असांखे इमामुल अंबिया ताईं पहुचाए थो, क़ुरान अज़ीम ई आहे जेको असांखे सहाबा इकराम, अहल बैत इज़ाम, तमामु वलियनि, कुतुबनि ऐं गौसनि, अब्दालनि जो ऐं वालिदैन जो असांखे तारुफ़ थो कराए पियो। इन जे लाइ असांखे खपे जेतिरो थी सघे घणे खां घणो असां पंहिंजे कलाम मुक़द्दस क़ुरान अज़ीम खे जीअ में जायूं ॾियूं ऐं क़ुरान अज़ीम खे सम्झण जी कोशिशि कयूं त क़ुरान अज़ीम चवे छा थो। बिल्कुलु। ऐं तव्हां जीअं ॻाल्हि की त असांजे ॿियूं बि असांजूं स्टडीज़ आहिनि, सभु कुझु आहे। ऐं किथे मूं पढ़ियो हो मौलाना साहब त किथे पढ़ियलु मिलियो त असां हमेशह इन कोशिशि में हूंदा आहियूं त को सुठो असां कमु कयूं, को वॾो कमु कयूं, कहिड़ी इहा कंपनी आहे जंहिंजो असां फलां फलां थी वञूं त उहो शायदि वॾो कमु आहे। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान किथे मूंखे पढ़ण लाइ मिलियो त उन्हनि जो फ़रमान आहे त सभिनी खां अज़ीम कमु क़ुरान पाक पढ़ाइणु आहे। असां दुनियावी कमनि जे पोयां भॼंदा आहियूं न, पर इहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त सभिनी खां अज़ीम जेको कमु आहे उहो क़ुरान पाक पढ़ाइणु आहे, उनजो तर्जुमो, उनजो मफ़हूम माण्हुनि ताईं पहुचाइणु आहे। अचणु चाहियां थी मां असांजे अॼोके ख़ुसूसी महिमान जी तरफ़ सां गॾु डॉक्टर इदरीस आरई साहब तशरीफ़ फरमा आहिनि। ऐं जीअं पहिरीं मूं अर्ज़ु कयो त जनाब जो तालुक़ु जमीला फाउंडेशन सां आहे। सभिनी खां पहिरीं त महिरबानी वक़्तु कढी असां ताईं पहुचण जे लाइ। आई एम श्योर त हीउ वक़्तु ॾाढो तव्हांजो मसरूफ़ हूंदो। ज़ाहिर आहे जंहिं तरीक़े सां तव्हां माण्हुनि सां जुड़ो था, ख़ैर जा कमु कयो था, सलाम आहे तव्हां जहिड़नि तमामु उन्हनि फाउंडेशन्स खे जेके एॾो ख़ूबसूरत कमु कनि थियूं। डॉक्टर साहिबु, सभिनी खां पहिरीं त हिन फाउंडेशन जे बारे में मां चाहींदमि त तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में पंहिंजे असांजे नाज़रीन ताईं, बेशक त तव्हांजो कमु असांखे नज़र ईंदो आहे, वक़्तनि फ़वक़्तनि असां ॾिसंदा रहंदा आहियूं, रमज़ान में स्पेशली तव्हांजी जेका फाउंडेशन आहे उहा नज़र ईंदी आहे। ऐं तव्हांजे लफ़्ज़नि सां गॾोगॾु मां चाहियां थी त उहा वीडियो बि असां अगरि प्ले करे सघूं जेका जनाब जी फाउंडेशन जे हवाले सां नज़र अची रही आहे। डॉक्टर साहब, सभ खां पहिरीं त मां शुक्रगुज़ार आहियां महविश साहिबु अव्हांजो ऐं धरती चैनल जे हिन टीम जो जंहिं असांखे मौक़ो ॾिनो, हिते असांखे घुरायो। तव्हां तमामु बहितरीनु जेको धरती चैनल आहे हमेशह मज़लूमनि जो आवाज़ु रहियो आहे
ऐं मां पंहिंजे अदारे जे बारे में ॿुधाईंदो हलां त जमीला बेगम फाउंडेशन, जमीला मुंहिंजी वालदा मोहतरमा जो नालो आहे। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी वालदा जे नाले ते हीउ अदारो जेको पूरे पाकिस्तान में स्पेशली सिंध जा अहिड़ा जेके पुठिते पियल इलाइक़ा आहिनि उते अल्हम्दुलिल्लाह असां सिर्फ़ु रमज़ान में ई न पर जेके 12 महीना अल्हम्दुलिल्लाह असां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में बिना रंग व नसल व मज़हब सिर्फ़ु इंसानियत जी बुनियाद ते असां माण्हुनि जी मदद कंदा आहियूं। उन में स्पेशली जेको सिंध जा डेज़र्ट इलाइक़ो जेको काछो जो इलाइक़ो आहे दादू डिस्ट्रिक्ट में अचे थो उते पाणी जा जेके प्रोजेक्ट आहिनि अल्हम्दुलिल्लाह असां लॻाराईंदा आहियूं जेके ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काछो जेको आहे पाकिस्तान जो पसमानदा तरीन इलाइक़ो आहे उते को बि बुनियादी सहूलियत अॼु जे दौर में बि न आहे। उते मोबाइल नथो कमु करे, उते हॉस्पिटल न आहे, उते का एतिरी क़दर जो अॼु खां 2-3 साल अॻु में हिकिड़ो मुंहिंजे चैनल ते ई हलियो हो जो हिकिड़ी माउ ऐं हिकिड़ो जेको पंहिंजे पुट सां गॾु ॿिए ॻोठ में वेही पए त हू रस्तो भुलिजी पई। जॾहिं रस्तो भुलिजी पई त हू हुन ॻोठ में न पहुती त ॿिए ॾींहुं जॾहिं हुनजी डेड बॉडी मिली डॉक्टर काज़ ऑफ डेथ ॿुधायो त हिन पाणी न पी माना डिहाइड्रेशन जे करे पाणी न मिलण जे करे हिन जी डेथ थी वई आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह उन काछे में जमीला बेगम फाउंडेशन मुंहिंजी अमर जे नाले जा हर ॻोठ में माना 100 जे तादाद में ॻोठ आहिनि लेकिन अल्हम्दुलिल्लाह असांजे अदारे उते पाणी ते कमु कयो ऐं उते असांजे अदारे जे तरफ़ां हैंडपंप लॻाया विया छो त उते रोड रस्ता न आहिनि ऐं असांजे अदारे हमेशह इहा बि कोशिशि कई आहे त अहिड़े इलाइक़नि ते असां पहुचूं जिते ॿिया फलाई अदारा पहुची नथा सघनि। इन खां अलावा असां रोज़गार ते कमु कंदा आहियूं। जीअं अॼुकल्ह अव्हांखे ख़बर आहे जेके हालात आहिनि असां जेके ॻोठ जा जेके असांजूं माऊं आहिनि भेणूं आहिनि जेके हारपो कमु कंदियूं आहिनि हुननि खे असां माल मवेशी वठी ॾींदा आहियूं ताकी हुनजे बच्चनि जो गुज़र सफ़र उन्हनि खे पाले उहो करे सघनि। इन खां अलावा जीअं त कुझु असांजूं माऊं कुझु बेवा कुझु यतीम अदड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कमु ॼाणींदियूं आहिनि कढ़ाई जो कमु ॼाणींदियूं आहिनि कपिड़ा सिबण जो त असांजी कोशिशि हूंदी आहे त असां 100 जे तादाद में अल्हम्दुलिल्लाह हर साल असां अहिड़ी अदड़ियुनि खे पंहिंजी माइरनि खे उहे बेवा अमड़नि खे असां सिलाई मशीनूं ख़रीद करे ॾींदा आहियूं ताकी उहो उन सिलाई पंहिंजो घर में वेही पंहिंजो इज़त जी जेको रोज़गार कमाए सघनि पंहिंजे बचड़नि जो जेको आहे कुझु वसीलो ठही सघे। इन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह जमीला बेगम फाउंडेशन असांजो अदारो गडाब कराची में हिकिड़ो ऑफिस असांजो ठहियलु आहे। शालतीफ़ टाउन मलीर कराची में हिकिड़ो ऑफिस ठहियलु आहे जिते सिर्फ़ु ग़रीब मरीज़ मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि जा ईंदा आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके तमामु पेचीदा बीमारियुनि में मुब्तला हूंदा आहिनि असां मुख़्तलिफ़ प्राइवेट हॉस्पिटलनि में मखीर हज़रात जे तावन सां उन्हनि खे एडमिट कराए उन जी सर्जरीज़ कराईंदा आहियूं। हींअर वीडियो में अव्हांखे कुझु मरीज़ नज़र बि ईंदा हूंदा तस्वीरनि में त अव्हां ॾिसंदो हूंदो त अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जंहिंखे अव्हां यकीन कयो त माना वीचारा तमामु घणा पसमानदा इलाइक़े जा हूंदा आहिनि। असांजी कोशिशि हूंदी आहे हुननि खे पुॼायूं। अॼु जीअं तव्हां ॿुधायो त बिल्कुलु तमामु मसरूफ़ आहे। हींअर जेतिरा बि फलाई अदारा आहिनि या जेको बि नेकी जो कमु कनि था उहे तमामु हिन रमज़ान में असां रमज़ान राशन ते कमु कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह जीअं त अॼु 6 रोज़ो आहे ऐं 100 जी तादाद में अल्हम्दुलिल्लाह रमज़ान राशन असां पुॼाए चुका आहियूं। अव्हांखे ख़बर आहे त अॼु खां 3-4 साल पोयां अगरि वञूं त जेका असां तबिको आहे 3-4 कैटेगरी में असां तक माना उनखे विराईंदा हुआसीं। हिकु तमामु लोअर क्लास उन खां पोइ ज़ाहिर के उन खां मथे हिकिड़ो मिडल क्लास हिकिड़ो अपर क्लास। लेकिन हींअर अदी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर टाइम इहो अची वियो आहे त मां चवां थो त 2 तबिका असां वटि बचिया आहिनि। हिकिड़ो अपर क्लास आहे जंहिंखे महांगाई केतिरी बि थी वञे हुनखे को फ़र्क़ु नथो पए लेकिन जेको वीचारो सफ़ेद पोश माण्हू जेको मिडल क्लास या लोअर क्लास या उन खां बि हेठि दर्जे जी जेको ज़िंदगी गुज़ारे रहियो हो उहो तमामु घणो परेशान आहे मुश्किलात में आहिनि माण्हुनि जो मुश्किलातूं बेशक तव्हां सही था चओ ऐं अलाह साईं बसि रहम करे ऐं हमेशह चवंदा आहिनि त चाहे वक़्तु कहिड़ो बि हुजे पर वरी बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो जेको अंसर आहे उहो पंहिंजे अंदरां न कटिजे। हमेशह उहो शुक्र वारे तव्हां फेज़ में तव्हांखे ज़रूरु रहणु खपे। पर इहा हक़ीक़त आहे त मुश्किलातूं असांजे माण्हुनि ते इलाही आहिनि ऐं जॾहिं पाकिस्तान ते नज़र विझे थी त ईअं लॻे थो त को हिकिड़ो पोहें खां पोहें तरह सां हलंदा पिया वञूं। असांजो आम जेको माण्हू आहे उहो मुश्किलातुनि जे उन दलदल में फसंदो पियो वञे ऐं सम्झ में नथो अचे त उहो उतां निकिरे कीअं। अञा को हिकु क़दम वधाए थो त 2 मुश्किलातूं ॿियूं उनजे कंधे ते अची थियूं वञनि त वाक़ई माण्हुनि मुश्किलातुनि में आहिनि। पर उन जॻह ते मां वरी बि इन ॻाल्हि जे लाइ शुक्र कंदमि त उन जॻह ते जिथे उहे मुश्किलातूं आहिनि उते अहिड़ा असांखे हथ बि नज़र अचनि था
जेके उन्हनि तमामु माण्हुनि खे ॿुधणु नथा ॾियनि। हा, शायदि दलदल मां असां फ़ौरन नथा उन्हनि खे कढी सघूं, पर उहे माण्हू असांखे नज़र अचनि था जेके को हिकु सहारो थियनि था, का हिकु रस्सी थियनि था जेका उन्हनि खे किथे न किथे बचाए वेठी आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक जी तरफ़ ईंदासीं, वापसि अची असांजा तमामु नात ख़्वास सां गॾु आहिनि, उन्हनि खां बि ज़रूरु नातूं इंशाअल्लाह पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। ऐं वकार साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी असां सां गॾु हुजण जे लाइ ऐं ट्रांसमिशन में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखण जे लाइ। नाज़रीन, टाइम थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, अल्लाह जा एहसान जेहे दिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जेहे दिनो रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। बरकते रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स उहे बिल्डर आहिनि जेके पाकिस्तान जे हर शहर में माशाल्लाह सां हिकु वॾे नाले सां राज करे रहिया आहिनि। खोड़ सारा प्रोजेक्ट्स हिननि जा असांखे अक्सर नज़र पिया ईंदा आहिनि। कराची समेत तमामु पाकिस्तान में असांखे हिननि जा प्रोजेक्ट्स नज़र ईंदा आहिनि। घटि क़ीमत जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे बि नज़र ईंदा आहिनि। घटि आमदनी वारा जेके अफ़राद आहिनि उन्हनि जे लाइ बि ॾाढा ख़ूबसूरत प्रोजेक्ट्स हे हमेशह खणी ईंदा रहंदा आहिनि। अचूं था ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था ऐं जीअं ट्रांसमिशन में ख़ूबसूरत लफ़्ज़नि जो साथ आहे, ख़ूबसूरत आवाज़नि जो बि साथ आहे, असां सां गॾु अलिशबा सादिक साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि ऐं मां चाहियां थी त ट्रांसमिशन जे हिन हिस्से में हिननि जो ख़ूबसूरत आवाज़ पंहिंजे हिन ख़ूबसूरत महफ़िल में सजाइजे। बिस्मिल्लाह। एक बार और प्रेस करें, बस बिस्मिल्लाह कीजिए। सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, तुम्हारा या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए अब कमी का तसव्वुर भी कैसा हा कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा। जब से मंगते तुम्हारे हुए हैं या नबी सब करम है तुम्हारा, तुम्हारा या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए हैं कोई मुँह ना लगाता था मुझको, कोई मुँह ना लगाता था मुझको, पास तक ना बिठाता था मुझको, पास तक ना बिठाता था मुझको। जब से थामा है दामन तुम्हारा मेरे आका, जब से थामा है दामन तुम्हारा। ये दुनिया वाले हमारे हुए बन गई बात उनका करम हो गया, शाखे नखले तमन्ना हरी हो गई। और जब से मंगता हुआ मैं सरकार का दुनिया कहने लगी, पंज
चितन का गदा इस घराने का जब से मैं नौकर हुआ, सबसे अच्छी मेरी नौकरी हो गई। कोई मुँह ना लगाता था मुझको, कोई मुँह ना लगाता था मुझको, पास तक ना बिठाता था मुझको। जब से थामा, जब से थामा है दामन तुम्हारा, तुम्हारा जब से थामा है दामन तुम्हारा, ये दुनिया वाले हमारे हुए हश्र के रोज़ जब मेरे आका, हश्र के रोज़ जब मेरे आका उम्मती की शफाअत करेंगे, उम्मती की शफाअत करेंगे। रब कहेगा इन्हें मैंने बख्शा, रब कहेगा इन्हें मैंने बख्शा। जो दीवाने तुम्हारे हुए हैं या नबी, सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए हैं, दूर होने को अब है ये दूरी, दूर होने को अब है ये दूरी। उनके चौखट पे होगी हुजूरी, उनके चौखट पे होगी हुजूरी। ख्वाब में मुझको आका के दर से, ख्वाब में मुझको आका के दर से हाज़िरी के इशारे मिले हैं या नबी, सब करम है तुम्हारा, तुम्हारा या नबी, सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए हैं। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। जॾहिं ज़िक्र थिए थो त दिलि चए थी बसि थींदो रहे थींदो रहे थींदो रहे, पर छा कजे। ही ख़ूबसूरत महीनो आहे, बाबरकत महीनो आहे, रहमतुनि जो महीनो आहे, सुहिणो महीनो आहे। मां चाहींदमि त अॼु जेतिरा असांजा नाथूं असां सां गॾु आहिनि, सभिनी खे मौक़ो मिले, सभई पंहिंजी आवाज़ सजाए सघनि ऐं सभई छो न गॾिजी ज़िक्र कनि। अचणु चाहियां थी, वक़्त जी ॾाढी कमी आहे असां वटि, ऐं असां वटि आवाज़ माशाल्लाह सां इलाही घणियूं आहिनि, ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ आहिनि, ऐं बेशक त ॾाढो ख़ूबसूरत ज़िक्र बि इंशाअल्लाह शामिलु थींदो। हिकु ॿिए नाथुआ जी तरफ़ मां अचणु चाहियां थी, क़ुर्बान अली चांडी हुसैनी साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब सां गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक आस लगा के बैठा हूँ, एक बार तो काबा देखूं मैं, फिर चाहे होश गवा बैठूं, एक बार तो जलवा देखूं मैं।
प्यासा हूँ आबे ज़मज़म का, एक बार तो पी के देखूं मैं, फिर चाहे होश गवा बैठूं, एक बार तो मदीना देखूं मैं। शान हबीब जो चाचा बुधाया, तारीफ हुन जी गचा गाया। ओ शान बरवा शानदार मुझो मदीने जो साईं, है सोनन जो आ सरदार मुझो मदीने जो साईं। शान हबीब जो चाचा बुधाया, तारीफ हुन जी गचा गाया। ओ शान बरवा शानदार मुझो मदीने जो साईं, है सोनन जो आ सरदार मुझो मदीने जो साईं। है जानिब मुझो आ जलवन वारो, यासीन ताहा जे लकबन वारो। है जानिब मुझो आ जलवन वारो, यासीन ताहा जे लकबन वारो। ओ नबियन जो आ पगदार मुझो मदीने जो साईं, है सोनन जो आ सरदार मुझो मदीने जो साईं। है सब ते कंदो आहे भल भलायूं, प्यारे पीरिय जा गुण छा गायूं। है सब ते कंदो आहे भल भलायूं, प्यारे पीरिय जा गुण छा गायूं। ओ कुर्ब कंदो आ कुर्बदार मुझो मदीने जो साईं, है सोनन जो आ सरदार मुझो मदीने जो साईं। है प्यारन खां वध प्यारो आहे, साईं सभिन जो सहारो आहे। है प्यारन खां वध प्यारो आहे, साईं सभिन जो सहारो आहे। ओ यतीमन जो है यार मुझो मदीने जो साईं, है सोनन जो आ सरदार मुझो मदीने जो साईं। शान हबीब जो चाचा बुधाया, तारीफ हुन जी गचा गाया। ओ शान बरवा शानदार मुझो मदीने जो साईं, है शान हबीब जो शाहिया है, मट महबूब जो को बिना है। है शान हबीब जो शाहिया है, मट महबूब जो को बिना है। ओ चाचा लिखा गुलबहार मुझो मदीने जो साईं, ओ चाचा लिखा, ओ चाचा लिखा गुलबहार मुझो मदीने जो साईं। शान हबीब जो चाचा बुधाया, तारीफ हुन जी गचा गाया। ओ शान बरवा शानदार मुझो मदीने जो साईं। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। तारीफ़ जॾहिं हुन ज़ात जी ॾिए थी, एॾी ख़ूबसूरत तारीफ़ जंहिं तरीक़े सां तव्हां कयो था, लिखी वञे थी, पोइ जॾहिं उहा असां ताईं पहुचे थी, उहा ख़ूबसूरत जंहिं हस्ती जी तारीफ़ आहे उहा त ख़ूबसूरत बेशक आहे ई आहे,
पर वरी हेड़नि महफ़िलनि में जॾहिं इहा आवाज़ गूंजे थी त केॾी ख़ूबसूरती नज़र अचे थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मौलाना साहब, ब्रेक जी तरफ़ वञिणो आहे, जल्दी सां मुख़्तसरनि हिकु जवाब मां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। असां क़ुरान पाक जी तिलावत जे हवाले सां ॻाल्हाए रहिया हुआसीं कि उहे माण्हू जंहिंखे नथो मौक़ो मिले, नथा पढ़ी सघनि, गाफ़िल आहिनि, कंहिं बि तरीक़े सां उहे नथा क़ुरान पढ़ी सघनि, क़ुरान पाक नथा पढ़ी सघनि। अॼुकल्ह असां वटि खोड़ सारियूं अहिड़ियूं ऐप्स बि आहिनि जंहिंमें तव्हां क़ुरान पाक खे ॿुधी बि सघो था। त छा इहो अमल कीअं आहे, थोरो सो ॿुधाइजो। अगरि उहे इन एज में आहिनि, काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके बुज़ुर्गी वारी एज में पहुची वेंदा आहिनि ऐं उहे उन ख़ुशनसीबी खां महरूम रहिजी वेंदा आहिनि, इन जे बारे में छा चवंदो? मुख़्तसरनि जवाब। क़ुरान अज़ीम हर सूरत में रहमत आहे। सुभान अल्लाह। जेकॾहिं घरड़े जे अंदरि मौजूदु हुजे त बि क़ुरान शरीफ़ रहमत आहे। वाह। जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जे ज़रिए घर में क़ुरान अज़ीम हलायो था त बि अलाह जी रहमत वसे थी पई। सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ा असांजा बुज़ुर्ग उमिरि जे इन हिसे में पहुची वञनि था जेके ॾिसी करे क़ुरान अज़ीम नथा पढ़ी सघनि, त पोइ उन्हनि जे लाइ इहो रस्तो बहितरु आहे त हू क़ुरान अज़ीम खे इन ऐप जे थ्रू ॿुधनि ऐं इंटरनेट ते अॼु यूट्यूब ते तमामु सुठा सुठा आवाज़ मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे अंदाज़, उन्हनि जे आवाज़ में क़ुरान अज़ीम जी तक़रीबन सूरतूं मौजूदु आहिनि। जेकॾहिं नाज़रीन उन्हनि खे बि ॿुधनि इन बुज़ुर्गी वारे मरहले में जेके आहिनि उन्हनि जे लाइ, बाक़ी जेके जवान आहिनि उन्हनि जे लाइ इहा रिआयत कोन्हे का। अलाह सां उन्हनि जे लाइ हुकुम ॾिनो आहे त तव्हां वक़्तु कढो पंहिंजी ज़िंदगी जी मसरूफ़ियात में। बाक़ी जेके उमिरि जे मर्द आहिनि या औरतूं, असांजा बुज़ुर्ग जेके आहिनि, उन्हनि जे लाइ इहो बहितरु रस्तो आहे त हू बिल्कुलु क़ुरान अज़ीम खे ॿुधी सघनि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾिसो, असांजे दीन में हर मुश्किल जो हल आहे। मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त बुज़ुर्गी में तव्हां नथा पढ़ी सघो त उनजो बि हल आहे। वरी अगरि तव्हां बीमारी में रोज़ो नथा रखी सघो, सफ़र में नमाज़ नथा पढ़ी सघो, हर शइ जो हल आहे। सुभान, बेशक 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 ईअं ई आहे। ऐं उहो दीन तव्हांजो ई मुंहिंजो ई आहे जेको ॾाढो ख़ूबसूरत आहे, ॾाढो सवलो आहे, जेकॾहिं तव्हां हिन खे सम्झणु चाहियो त। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। बरक़त रमज़ान में तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। अल्लाह जा एहसान जहे दिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जहे दिनो रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। तव्हांखे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ख़ूबसूरत ट्रांसमिशन ॾाढो ख़ूबसूरती सां हली रही आहे। ख़ूबसूरत लफ़्ज़ बि असां वक़्तन फ़वक़्तन पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करे रहिया आहियूं। ज़िक्र त माशाअल्लाह सां अहिड़ी महफ़िलनि में हूंदो ई आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरती सां हूंदो आहे। ज़िक्र जे सिलसिले खे अॻियां वधाइणु चाहियां थी। असां गॾु नईम रज़ा हैदर साहब तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी आवाज़ ट्रांसमिशन में रखनि ऐं छो त असां सां गॾु ॿिया खोड़ सारा नातख़्वा बि तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु नसरुल्ला साहब बि आहिनि, नसीबुल्ला साहब बि आहिनि। असां गॾु तमामु, मां चाहियां थी त तमामु जिते असांजा नातख़्वा असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, तमामु उन्हनि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करे सघां, पूरी कोशिशि आहे। बाक़ी मर्ज़ी रब जी, मर्ज़ी खुदा जी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऑन है माइक, आप बिस्मिल्लाह कीजिए, बटन प्रेस करिएगा, बिस्मिल्लाह कीजिए। एक और माइक भी है हमारे पास। हाँ। कोई माने या न माने, फातिमा है फातिमा। कोई माने या न माने, फातिमा है फातिमा। जिसके लायक मुस्तफ़ा है, जिसके लायक मुस्तफ़ा है, वो अता है फातिमा। कोई माने या न माने, फातिमा है फातिमा। और दो मोहम्मद पाल कर जिसने दिए इस्लाम को, दो मोहम्मद पाल कर जिसने दिए इस्लाम को,
बाप ने तुझको यूं अपनी माँ कहा है फातिमा, कोई माने या न माने फातिमा है फातिमा। और खुद को वो हसनैन का दर्जी कहेगा उम्र भर, खुद को हसनैन का दर्जी कहेगा उम्र भर। आपने रिज़वा को दर्जी कह दिया है फातिमा, कोई माने या न माने फातिमा है फातिमा। अपनी दाढ़ी से सफाई तेरे दर की रात भर, अपनी दाढ़ी से सफाई तेरे दर की रात भर। कौन है जो यूं तहज्जुद पढ़ रहा है फातिमा, कोई माने या न माने फातिमा है फातिमा। माशाल्लाह। इन सिलसिले की अॻियां वधाईंदे मां चाहियां थी असां गॾु ॿिया असांजा नात ख़्वाह बि असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। चाहियां थी इन सिलसिले खे ईअं ई अॻियां वधाइजे। असां गॾु नसरुल्लाह हुसैनी साहब तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि ऐं ट्रांसमिशन जे हिन रंग खे ईअं ई ख़ूबसूरती सां सजाइनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीनो याद आयो वा, 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 मदीनो याद आयो वा। अखियूं रोवन थियूं अॼु यारो, मदीनो याद आयो वा। अखियूं रोवन थियूं अॼु यारो, मदीनो याद आयो वा। मोहम्मद जो वतन प्यारो, मोहम्मद जो वतन प्यारो, मदीनो याद आयो वा, मदीनो याद आयो वा, मदीनो याद आयो वा। मदीनो आशिकन जी दिल परे खाई छिकी दो आ। मदीनो मदीनो आशिकन जी दिल परे खाई छिकी दो आ। उहो बहगुण जो बाजारो, उहो बहगुण जो बाजारो, मदीनो याद आयो वा, मदीनो याद आयो वा, मदीनो याद आयो वा। मदीने जूं हवाऊं गुंबदे खज़रा सदियूं छाऊं, मदीने जूं हवाऊं गुंबदे खज़रा सदियूं छाऊं। सुकूने कल्ब ॾियण वारो, सुकूने कल्ब ॾियण वारो, मदीनो याद आयो वा, मदीनो याद आयो वा, मदीनो याद आयो वा। मदीने साण रख मोहब्बत
सच्ची मखणा मरण ताई मदीने साण रख मोहब्बत सच्ची मखणा मरण ताई सजण जो ॾेह सो भारो सजण जो ॾेह सो भारो मदीनो याद आयो वा मदीनो याद आयो वा मदीनो याद आयो वा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही उहा यादि आहे जंहिं पाण उहा एक्सपीरियंस कई आहे उहो त यादि करे ई थो। ज़ाहिर आहे इंसान केॾांहुं वेंदो आहे कंहिं सफ़र ते कंहिं ज़ियारत ते पंहिंजी अखियुनि सां ॾिसी ईंदो आहे उते लम्हात गुज़ारे ईंदो आहे उहो त यादि कंदो ई आहे। पर केॾी न कमाल ॻाल्हि आहे त जेको न वियो आहे उन जे अंदरि बि यादि उअं ई ताज़ा थी थिए जीअं जेको ॾिसी आयो आहे उन जे अंदरि ताज़ा थी थिए। छा ई ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। थोरो सो मां चवणु चाहियां थी असांजे अॼोके ख़ुसूसी महिमान जी तरफ़ जी साहब चंद अल्फाज़नि में थोरो सो मां ॼाणणु चाहींदमि हीउ जेको सफ़र आहे जेका तव्हांजी फाउंडेशन कमु करे रही आहे असां सभु ॼाणूं था पर हीउ जेको सफ़र आहे इन जो एक्सपीरियंस तव्हां खां मां ॼाणणु चाहींदमि एज़ अ पर्सन। तव्हां हूअं त हिकु चेयरमैन जी सीट ते वेठा आहियो पर अगरि डॉक्टर इदरीस खे मां चेयरमैन जी सीट खां अलॻि करे ऐं सिर्फ़ु डॉक्टर इदरीस खां पुछां हीउ अमल केतिरो ख़ूबसूरत आहे तव्हांजे लाइ? जी अदी बिल्कुलु इंसान ज़ात जी जेको ख़िदमत करणु आहे ज़ाहिर के इहो तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं अॼु जे दौर में जिते आम माण्हू जेको सफ़ेदपोश माण्हू आहे उहो पंहिंजो भरम जेको क़ाइमु रखणु हुनजे लाइ तमामु मुश्किल थी वियो आहे। महांगाई जो हिकिड़ो पहाड़ आहे ऐं इन महांगाई जे पहाड़ में असांखे सभिनी खे ज़ाहिर के मां हिकु चेयरमैन हिकिड़े फाउंडेशन खे हटाए करे इहो चवां थो त असां सभिनी खे पंहिंजे इर्द गिर्द नज़र घुमाइणु खपे असांजे पड़ोस में नज़र घुमाइणु खपे। असां हाणे ईद जी शॉपिंग कंदासीं पंहिंजे घर जो जी रमज़ान जो राशन अगरि असां वठूं था त हिकु ॿ फैमिली जो राशन पंहिंजे पड़ोस में ग़रीब को बेवा माउ हुजे को यतीम ॿार हुजे उन्हनि जे लाइ जीअं पंहिंजा कपिड़ा मां ख़रीद कंदो ज़ाहिर की हिकिड़ो ॾिसो न अगरि अवां हिकिड़ो वॻो 10,000 15,000 20,000 जो वॻो ख़रीद कयो था पंहिंजे लाइ मां इहो चवां थो त 10,000 जी जॻह ते 5,000 जो वॻो ख़रीद कयो 5,000 जो कंहिं ग़रीब मस्कीन यतीम जे लाइ ज़रूरु ख़रीद कयो। हींअर मां अव्हांखे अॼु थोरो 2 मिंट मां अव्हांजा वठंदुसि मां ॿुधाइणु थो चाहियां त हींअर जेको तमामु ॾुखियो वक़्तु आहे यकीन कयो त मां जॾहिं सुबुह जो उथंदो आहियां त मुंहिंजे मोबाइल ते सुबुह जेके राति जो मैसेज हूंदा आहिनि मतिलबु सवनि जे तादाद में ग़रीबनि जा मैसेज हूंदा आहिनि। सिर्फ़ु उहे ग़रीब न जेके हेठि तबिके सां वास्तो रखनि था बल्कि उहे जेके सफ़ेदपोश माण्हू जेके हथ हीअं हुआ ॾियण वारा हथ हुआ अवां यकीन कयो हीअं हथ थी विया आहिनि ऐं हू हीअं हथ करे कंहिंखां घुरी बि नथा सघनि। यकीन कयो पंहिंजो भरम उन्हनि खे बचाइणु मुश्किल थी वियो आहे। माण्हुनि जा घरनि में हींअर जेको सहरी या अफ़्तार थिए थो मां चवां थो त 90% 80% वीचारा अहिड़ा आहिनि जेको ख़ाली पाणी ऐं मानी जे लाइ उन्हनि जा ॿार परेशान आहिनि ऐं ख़ाली सुकी मानी ते वीचारा रोज़ो रखनि था ऐं अफ़्तार कनि था। फ्रूट या ॿियूं ॻाल्हियूं त परे जी ॻाल्हि आहे हुननि जो घर जो जेको दाल रोटी आहे उहा ई माण्हुनि जी पूरी नथी थिए। ऐं मां अव्हांजे जेके हिते हाज़रीन आहिनि ऐं जेके बि मूंखे ॿुधी रहिया आहिनि उनखे हथ जोड़े मां रिक्वेस्ट कंदुसि ख़ुदा जे लाइ छो त हीअ मुंहिंजे असां मुस्लमान आहियूं हीअ मुंहिंजे रब जो वादो आहे त अल्लाह ताला जे राह में ॾींदो त अल्लाह ताला अव्हांखे 10 गना हुते ऐं 70 गना आख़िरत में अव्हांखे अजर ज़रूरु ॾींदो। त अव्हां पंहिंजे दिलि खे सम्झाए ॾिसो ग़रीबनि ते ख़र्च करे ॾिसो हुननि जी मदद करे ॾिसो ऐं इहो सौदो करे ॾिसो इनशाला अव्हां नुक़सान में न वेंदो। अव्हां ख़ुदा जे लाइ ग़रीबनि जी मदद कयो। बेशक ईअं ई आहे ऐं वाक़ई में ख़बर न आहे छो असां चवण जे लाइ त असांजा दिलि उहे आहिनि जिन में असां क़ुरान पाक हिफ़्ज़ कयूं था त असांजे दिलनि में रखूं था असांजे ज़हननि में रखूं था उहे दिलि कीअं सख़्तु थी विया आहिनि। कॾहिं कॾहिं मां इहो सोचींदी आहियां मौलाना साहब त जॾहिं असां क़ुरान पाक जी तिलावत पाक जी असां ज़िक्र कंदा आहियूं त एॾो ख़ूबसूरती सां कंदा आहियूं ऐं पंहिंजे दीन खे ॾिसंदा आहियूं हर जॻह ते इहो बयानु थियल आहे असांजे दीन में केतिरी नरमी आहे पोइ उन दीन खे जॾहिं असां दिलनि में रखूं था उहे दिलि कीअं सख़्तु थी वञनि। इनखे इन्हनि माण्हुनि जे लाइ मौलाना साहिबु इन्हनि माण्हुनि जे लाइ दीन में छा अर्ज़ु थियल आहे? असल दीन जो ताल्लुक़ जेको आहे ऐं इंसान जो जेको दीन सां वरी ताल्लुक़ आहे उहो ताल्लुक़ दिली थिए थो क़ल्बी ताल्लुक़ थिए थो पियो। जेको दीन सां जुड़े थो
उन माण्हूअ जी दिलि जे अंदरि ई अल्लाह तबारक व ताला पंहिंजनि ॿाननि जे लाइ रहम थो पैदा फ़रमाए। छो जो रब साईं फ़रमायो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरूली वला तकफ़ुरून, तव्हां जूं दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र सां नरम थींदियूं। जॾहिं असांजूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां नरम थींदियूं त यकीनन असांजी दिलनि जे अंदरि ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जो अज़ ख़ुदि हिकिड़ो ख़्यालु पैदा थींदो ऐं सख़ी अल्लाह जो दोस्त आहे। अहिड़े क़िस्म जा जेके बि इदारा करनि था, साईं डॉक्टर साहिब जो इदारो हुजे, इन खां अलावा ॿिया इदारा आहिनि जेके कमु करनि था पिया, जिते बि कमु करनि था ऐं माण्हू पंहिंजे जिते माण्हू पाण पहुची सघे थो कोशिशि करे ग़रीब मिसकीन यतीम माण्हुनि ताईं घणे खां घणी पहुचण जी कोशिशि करे ऐं बजाए असां पंहिंजे दस्तरख़ाने ते 20 ताम रखूं, उन जॻह ते असां पंहिंजे दस्तरख़ाने ते 2 ताम रखूं, लेकिन असां उहे जेको आहिनि सो 18 ताम ग़रीब माण्हुनि में विरायूं त जीअं असां वांगुरु उहे बि पंहिंजे इफ़्तारीअ में पंहिंजे सहरीअ में इंतज़ाम करे सघनि। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे मां वञणु चाहियां थी। असांजा ॿिया जेके नातख़्वास सगत तशरीफ़ फ़रमाए उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। नसीबुल्लाह हुसैनी साहिब सगत तशरीफ़ फ़रमाए, उन्हनि सां गुज़ारिश आहे त जल्दी सां 2 अशार असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों क्यों दुआई आई दिल बर रिझाए माचा, है दिल बर रिझाए माचा, ओ पुनल पर चाए अचा। दोस्तों क्यों दुआई आई दिल बर रिझाए माचा। पांधड़ो पाए गिचिया में ओ सिर रखी कदे मन मथा। पांधड़ो पाए गिचिया में ओ सिर रखी कदे मन मथा। जैसी राज़ी थे नराणो तेसी मञाए माचा। है थो मञा ही सचो वायारो ओ मुँह मिड़े मोड़े आहे। थो मञा ही सचो वायारो ओ मुँह मिड़े मोड़े आहे। बाहूं बधी पे रे पई बहागुण बडाए माचा। है बाहूं बधी पे रे पई बहागुण बडाए माचा। बहागुण बडाए माचा, ओ पुनल पर चाए अचा। दोस्तों क्यों दुआई आई दिल बर रिझाए माचा। आमीन सुबह आमीन, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सगत गुलाम रब्बानी राहू साहब तशरीफ़ फरमा आहिनि। जल्दी सां उन्हनि खे गुज़ारिश कंदमि 2 अशार तव्हांजी आवाज़ में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुँह में ऐब हजार मुंहिंजी पारत थई, महशर में सरदार मुंहिंजी पारत थई। मुँह में ऐब हजार मुंहिंजी पारत थई, महशर में सरदार मुंहिंजी पारत थई। महशर में सरदार मुंहिंजी पारत थई। पंहिंजा ॾोह ॾिसी मां हाणे पछताया तो हाणे। मूं जहिड़े बदकार जो साईं थींदो छाप सुभाणे।
पंहिंजा ॾोह ॾिसी हित ॾाढो पछताया थो हाणे मूं जहिड़े बदकार जो साईं छा थींदो पोइ सुभाणे है नेण बहाया नार मुंहिंजी पारत थई महशर में सरदार मुंहिंजी पारत थई मुंह में ऐब हज़ार मुंहिंजी पारत थई महशर में सरदार मुंहिंजी पारत थई बेपरवाह जी कोरट में जॾहिं दफ़्तर कारो खुलंदो ॾोह कयो छा सवाब कयो मुंहिंजो हाल सारो खुलंदो बेपरवाह जी कोरट में जॾहिं दफ़्तर कारो खुलंदो ॾोह कयो छा सवाब कयो मुंहिंजो हाल सारो खुलंदो है नज़र कजा नगदार मुंहिंजी पारत थई महशर में सरदार मुंहिंजी पारत थई मुंह में ऐब हज़ार मुंहिंजी पारत थई महशर में सरदार मुंहिंजी पारत थई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वक़्तु ॾाढो घटि बचियो आहे, कुझु ई मिंट आहिनि असां वटि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी सां सभिनी सां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में असां सां गॾु दूरे शहवार साहिबा बि तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहींदमि त उन्हनि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कयां ऐं गॾोगॾु सां गॾु एहसान अली असलम साबरी कवाल ग्रुप बि असां सां गॾु आहे, उन्हनि जो भी साथ हिते हूंदो। और जहाँ दूरे शहवार की आवाज़ शामिल होगी वहीं मैं कहती हूँ सिलसिला फिर आपने जमाना है, फिर आपने उसको उठाना है। वक्त बड़ा मुख्तसर है हमारे पास। 2 अशार मैं चाहती हूँ कि दूरे शहवार के होंगे और फिर आगे फिर आप लोगों की आवाज़ होगी इंशाअल्लाह नाज़रीन। वरी ट्रांसमिशन में सुभाणे जुड़ंदासीं। अञा बि वक़्तु आहे। ही जेतिरियूं ॻाल्हियूं असां करे रहिया आहियूं इन्हनि खे सिर्फ़ इन्हनि खे सिर्फ़ ॿुधण जे हद ताईं न रखो। कुछ अमल ॿियो कुछ न कयो। ॾींहं में का हिकिड़ी शइ, का हिकिड़ी नेकी, का हिकिड़ी आदत हिननि 30 रोज़नि में का हिकिड़ी सुठी आदत अपनायो। अपनाईंदे 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 ख़बर ई न पवंदी सॼे साल केतिरियूं ई नेकियूं असां करे वेंदासीं, केतिरियूं ई सुठियूं आदतूं असां अपनाए वेंदासीं। वरी महिरबानी हिकु दफ़ो ॿीहर आप सबका शुक्रिया तव्हांजी वरी महिरबानी असां हुजण जे लाइ। मुलाक़ात वरी सुभाणे जे रोज़े में थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। गुनाहगार हो कैसा निजात मिलती है, मेरे हुसैन की तिल्ला से बात मिलती है। गुनाहगार हो कैसा निजात मिलती है, क्यों? क्योंकि मेरे हुसैन की तिल्ला से बात मिलती है। और बता गया ये राइब जहाँ को इस दर से नसीब में जो न हो वो खैरात मिलती है। लोहो कलम के मालिक सैयदाद चैन से, लोहो कलम के मालिक ज़हराद चैन से, किस्मत में जो नहीं
सोना लाल 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 सोना लाल लाल कलंदर झूले लाल सोना लाल मुर्शद लाल कलंदर झूले लाल सोना लाल मुर्शद लाल कलंदर लाल 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 सोना लाल 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 सोना लाल 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 यो में और झूमो सारे आए हैं बाग दवारे और झूमो सारे आए हैं बाग दुआरे इस दर पे झूमे नाचे हर रात को चांद सितारे घर पे झूमे नाचे हर रात को नाच सितारे सितारों का सितारों का है दर्शा में कलंदर तलुए है शेर है तलुए हो लाल मेरी बते रखियो बाला झूले लाल हो लाल मेरी अली अली बोलो अली 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 बोलो अली अली हो लाल मेरी बते रखियो बाला झूले लाल सिद्धि दा सेवदा शाबाश कलंदर लाल शाबाश कलंदर लाल ये चार चराग तेरे हैं बरन हमेशा चराग तेरे बलन हमेशा हो अली अली बोलो अली 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 बोलो अली अली ये चार चराग तेरे हैं बरन हमेशा पजवा में भालन आई बला झूले लालन झूले झूले लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर झूले लाल कलंदर झूले झूले लाल हो कलंदर पजवा में भालन आई बला झूले लालन सिद्धड़ी दा सेवन दा शाबाश कलंदर लाल कलंदर लाल अली का लाल हुसैनी लाल लालो के लाशा कलंदर लाशा आदि का लाशा लालो के लाल हो शाये नजम में तो अंग लगाया नजम में दोहे हो मुश्किल कुशाई वाला